अस्सलाम वालेकुम धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। सुप्रीम कोर्ट सदारती रेफरेंस ते लार्जर बेंच जोड़ण जो फ़ैसिलो करे छॾियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल चयो आहे त सदारती रेफरेंस ते लार्जर बेंच जोड़ी वेंदी। सदारती रेफरेंस ते ॿुधणी 24 मार्च ते थींदी। दरख़्वास्त ते रिमार्क्स ॾींदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चयो आहे त आर्टिकल 63A पार्टियुनि जे हक़नि जी ॻाल्हि करे थो। पार्लियामेंट में सियासी पार्टियुनि जा बि हक़ हूंदा आहिनि। पार्लियामेंट जो कमु आइन ऐं कानून मूजिबि थियणु घुरिजे। जस्टिस मुनीब अख्तर चयो आहे त आर्टिकल 63A तहत मेंबर जे वोट जो केस अदालत वञी सघे थो। इस्लामाबाद इंतज़ामिया हुकूमत ऐं अपोज़िशन खे रेड ज़ोन में जलसा करण जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। इस्लामाबाद इंतज़ामिया जो चवणु आहे त रेड ज़ोन में घणा माण्हू अचण सां सिक्योरिटी जो मसइलो पैदा थी वेंदो। हुकूमत तोड़े अपोज़िशन रेड ज़ोन में जलसा नथा करे सघनि। ख़ान साहब गेम ओवर, हाणे केर बि अव्हां जी मदद करण लाइ न ईंदो। ख़ान साहब हाणे अव्हां जो हिसाब वठण जो न पर हिसाब किताब ॾियण जो वक़्तु आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान खे ख़बर पइजी वई आहे त हू हाराए वियो आहे। लफ़्ज़ न्यूट्रल चर्चो बणिजी वियो आहे ऐं न्यूट्रल वज़ीर आज़म जी फोकड़े मां हवा बि निकिरी वई आहे। इमरान ख़ान धमकियूं अपोज़िशन खे न पर कंहिं ॿिए खे ॾेई रहियो आहे। मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान न्यूट्रल ते ईअं मच्छी जियां छो तड़पी रहियो आहे। एम्पायर जे न्यूट्रल हुअण ते इमरान खेसि जानवर चई दुनिया खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो। हुकूमत में हुजण बावजूदि वज़ीर आज़म जी समूरी पार्टी संदसि हथनि मां वारीअ जियां निकिरी वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ, मौलाना फज़लुर रहमान, यूसुफ रज़ा गीलानी ऐं ॿिया सुप्रीम कोर्ट पहुची विया। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू पार्लियामेंट जे मामलनि खे अदालत में न आणींदा ऐं सियासी ॻाल्हि न कंदा। अदालत मां खेनि इंसाफ़ जी उमेद आहे। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हिते न त जमहूरियत आहे न ई जमहूरी माहौल आहे। अदालत आइन ऐं कानून मूजिबि फ़ैसिलो कंदी। आर्टिकल 63A आइन जो बुनियादी हिस्सो आहे। चोरनि ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान इस्लाम जे नाले ते छा कयो। वॾनि माफ़ियाउनि खे ड्राइण हिकु चैलेंज आहे। हू बाग़ी MNAs खे वापसीअ लाइ हफ़्ते जी मोहलत ॾियनि था। बाग़ी MNAs 7 ॾींहनि में वापसि न आया त नाअहल थी वेंदा। बाग़ी मेंबर वापसि न आया त कंहिं खे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ बि न रहंदा। हुकूमत खे बाग़ी MNA जे घरनि मां बि फ़ोन कॉल्स अची रहियूं आहिनि। सईद गनी वज़ीर आज़म इमरान ख़ान खे चरियो ऐं जुनूनी करार ॾेई छॾियो। सईद गनी चयो त वज़ीर आज़म चरियो थी चुको आहे। इदारनि खे हिदायत कई वई त बाग़ी मेंबरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गुम कयो वञे। इमरान ख़ान तइ करे छॾियो आहे त मुल्क जी घिटी घिटीअ में फ़साद कराइणा आहिनि। हलंदड़ महीने ई इमरान ख़ान अॻूणो वज़ीर आज़म थी वेंदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त वज़ीर आज़म बाग़ी मेंबरनि खे चवे थो त हाणे हू शादियुनि में न वञी सघंदा न ई संदन ॿार स्कूल वञी सघंदा। बेएतमादी रिथ खे 14 ॾींहं थी विया पर अञा क़ौमी असेंबली इजलास न सॾाए वियो। आइन मूजिबि स्पीकर 14 ॾींहनि जे अंदरि इजलास सॾाइण जो पाबंद आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर आइन जी भञगड़ी कई आहे। आर्टिकल 6 तहत स्पीकर ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। हिन वक़्तु इमरान ख़ान वटि अक्सरियत न रही आहे। वज़ीर आज़म MNA जे घरनि ते हमला कराए रहियो आहे। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु थियणु घुरिजे। हां, स्पीकर आइन जी भञगड़ी कई आहे। संदसि वज़ाहत क़बूलण जोगी नाहे। पीपल्स पार्टी जे नायब सदर सेनेटर शेरी रहमान चयो आहे त हुकूमत पार्लियामेंट मेंबरनि खां वोट जो हक़ नथी खसे सघे। आइन में
इहो नाहे त मेंबर पार्टी लीडर जी मर्ज़ीअ बिना वोट नथा ॾेई सघनि। वज़ीर आज़म हाणे मेंबरनि खे वापसि अचण जूं मिनतूं करे रहियो आहे। इमरान ख़ान पंहिंजनि ई मेंबरनि ते पैसा वठण जो इल्ज़ाम मढ़ियो ऐं धमकी ॾिनी आहे। वज़ीर आज़म हाउस में इमरान ख़ान जी सदारत हेठि PTI जे सियासी कमेटीअ जो इजलास में तहरीक अदम एतमाद समेत ॿियनि अहम मामलनि ते ग़ौर। क़ौमी असेंबली जे इजलास खां पोइ जी हिकमत अमली ते बि ग़ौर कयो वेंदो। कराची में PTI जे बाग़ी क़ौमी असेंबली मेंबर रमेश कुमार जे घर ॿाहिरां एहतजाज ऐं हंगामो करण जे इल्ज़ाम में पुलिस PTI जे ॿिनि MLAs खे गिरफ़्तार करे वरितो। बोर्ड बेसन थाणे ॿिन्ही MPAs शाहनवाज़ जदून ऐं सईदुल्ला अफरीदी समेत ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। PTI कारकुननि जो बोर्ड बेसन थाणे ॿाहिरां एहतजाज, SP क्लिफ्टन ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म कराए छॾियो। PTI अॻवान बिलाल गफ़ार चयो आहे त संदनि चइनि कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कारकुननि जे घरनि ते छापा हया पिया वञनि। मुल्क में कोरोना विघे वधीक ॿ ॼणा हयातियूं विञाए वेठा। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना विघे फ़ौत थियलनि जो अंग 30,331 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में वधीक 303 नवां केस ज़ाहिर थियण जी तस्दीक थी आहे। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 1% ते अची वई। रोहिड़ी में नारी खे अगवा करण जी कोशिश, मज़ामत ते क़त्ल। ॻोठ वॾा पटणी भरिसां हथियार बंदन नारी पूजा ओडी खे अगवा करण जी कोशिश कई। मज़ामत ते फायरिंग में नारी मारिजी वई। वाक़े बाद जाबदार फरार। पुलिस पहुची नारी जो मढ़ रोहिड़ी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में सीरीज़ जूं टियों ऐं आख़िरी टेस्ट अॼु खां लाहौर जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में खेॾियो पियो वञे। ऑस्ट्रेलिया टॉस खटे पहिरीं बैटिंग जो फ़ैसिलो करे छॾियो। क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म चयो त हू बि टॉस खटे पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कनि हा, पर कोशिश कंदा त ऑस्ट्रेलिया खे जल्द आउट कनि। क़ौमी टीम हिकु तब्दीली कंदे फ़हीम अशरफ जी जाइ ते नसीम शाह खे शामिल कयो आहे।